दुनिया में हथरादू ज़हानत जी तेज़ीअ सां पखिड़े सबबि जिते हिन वक़्तु दुनिया में तेज़ीअ सां बेरोज़गारी में वाधि थी रही आहे, उते फ्रीलांसिंग जो शोबो बि तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो आहे। सॼी दुनिया जूं कंपनियूं मुख़्तलिफ़ महारतूं रखंदड़ माण्हुनि खे ऑनलाइन मुलाज़मतूं ॾेई रहियूं आहिनि। अमरीकी इदारे जे अंक नखरनि मूजिबि हिन वक़्तु दुनिया में 3 अहिड़ियूं महारतूं तेज़ीअ सां वधी रहियूं आहिनि, जिन ज़रिए अव्हां $1 लख माहवार ताईं कमाए सघो था। सॉफ्टवेयर डेवलपिंग अहिड़ी महारत आहे जंहिंजी ज़रूरत एतिरी आहे जेतिरी अॻु कॾहिं न हुई। हथरादू ज़हानत जे इनकलाबी दौर में जेतिरी तेज़ी सां स्टार्टअप लॉन्च थी रहियूं आहिनि, इन लाइ हुनुरमंद सॉफ्टवेयर डेवलपर्स टेक्नोलॉजी इंडस्ट्री लाइ नायाब पेशो बणिजी वियो आहे। इन लाइ ज़रूरी आहे त तव्हां ऑनलाइन कोर्सिस करियो। पाइथन, जावास्क्रिप्ट ऐं क्लाउड कंप्यूटिंग प्लेटफॉर्म वग़ैरह जूं ॿोलियूं सिखो। हाणे जिन शोबनि में प्रोग्रामिंग जी ज़रूरत वधी वई आहे, उन्हनि में टेक्नोलॉजी, फाइनेंस, हेल्थ केयर ऐं कॉमर्स शामिल आहिनि। सॉफ्टवेयर सां गॾोगॾु वेब डेवलपर्स जी घुर्ज बि सुठी आहे। हथरादू ज़हानत जे करे जेकॾहिं अव्हां खे टेक्नोलॉजी ऐं डेटा में दिलचस्पी आहे त डेटा साइंस जी घुर्ज तेज़ीअ सां वधी रही आहे। कारोबारी माण्हू डेटा जे बुनियाद ते ई कारोबार खे वधाईंदा आहिनि। इन्हनि खे कारोबार लाइ अव्हां जी मदद ज़रूरु पवंदी त जीअं हू हथरादू ज़हानत वारनि टूल्स खे ज़म ऐं लागू करे सघनि। डेटा माइनिंग, मशीन लर्निंग, शुमारियाती तज्ज़िया ऐं डेटा विजुअलाइज़ेशन में सुठी महारत अव्हां खे कखपतीअ मां करोड़पति बणाए छॾींदी। साइबर सिक्योरिटी यानी ॻुझी डेटा खे महफ़ूज़ करणु या उन ॻाल्हि खे यकीनी बणाइणु त अव्हां जी डेटा लीक न थिए, इहा बि अहम ज़िम्मेवारी आहे। कंपनियूं अहिड़नि माण्हुनि खे वॾो मुआवज़ो ॾींदियूं आहिनि जेके साइबर सिक्योरिटी में माहिर हूंदा आहिनि। इन लाइ साइबर सिक्योरिटी एनालिस्ट, एथिकल हैकर्स, पेनिट्रेशन टेस्टर, सिक्योरिटी आर्किटेक्ट, सिक्योरिटी कंसल्टेंट ऐं चीफ सिक्योरिटी ऑफिसर्स जहिड़ियूं जायूं हासिल करे सघिबियूं आहिनि, जिन जी पघार $100 हूंदी आहे।